सुभान खोसो। नाज़रीन, कराची खां कश्मीर ताईं सॼे सिंध जे नंढनि वॾनि शहरनि अंदरि मंशियात जो जेको सरेआम विकिरो आहे उन में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो ॾिसण में अचे पियो। मंशियात जी रोकथाम लाइ इदारा मौजूदु आहिनि, चेक पोस्टूं मौजूदु आहिनि, पुलिस, एंटी नार्कोटिक्स समूरा इदारा हुजण बावजूदि ॾींहों ॾींहुं जेके मंशियात आहे उनजे विकिरे में, उनजे वापे में इज़ाफ़ो ॾिसण में अचे पियो। आइस, चर्स, गुटको, शराब, तव्हांखे हर हंधि कराची जे तव्हां दुकाननि ते वेंदो, नंढा नंढा जेके केबिन आहिनि उते सरेआम इहे जेके मंशियात वारी शयूं आहिनि, पाबंदी हुजण बावजूदि उहे तव्हांखे नज़र ईंदियूं। अहिड़े ई तरीक़े सां सिंध जा जेके तमामु जेके नंढा वॾा शहर आहिनि उन्हनि अंदरि हीउ जेको मंशियात जो विकिरो आहे उहो जारी आहे। हाणे त हालत इहा आहे त सिंध जे नंढनि नंढनि ॻोठनि ताईं हीउ जेको ख़तरनाक जेको नशो आहे आइस उनजो विकिरो जेको आहे त बदस्तूर जारी आहे। इदारा कानून साज़ी थी, ताज़ो सिंध असेंबली में मंशियात जी रोकथाम लाइ कानून साज़ी थी, पर तंहिं बावजूदि कागज़नि ताईं उहो सॼो मामिलो मौजूदु आहे। इदारा मौजूदु आहिनि, रोकण लाइ कोई तयारु न आहे, सिस्टम सॼो हले पियो। बसि उन्हनि इदारनि जो हाणे वञी कमु सिर्फ़ु इहो बचियो आहे त उतां माहवार हफ़्तेवार उहा मंथली पंहिंजी वठंदा, बाक़ी क़ौम, माण्हू, अवाम जो कंहिंखे बि परवाह नज़र किथे बि इहो ख़्यालु न आहे त भई असांजा जेके नौजवान आहिनि उहे हेॾे जेका त ख़तरनाक नशे सबबु पंहिंजूं ज़िंदगियूं विञाइनि पिया। गुज़िरियल ॾींहुं घोटकी शहर में जेको आहे हिकु नौजवान अबल मीरभर उहो मंशियात जे वापे सबबु उनजी जेका ज़िंदगी आहे उहा उनजी जेको ॾींहुं उहो उजामी वियो। नौजवान, ख़ूबसूरत नौजवान हिन ख़तरनाक नशे जे वर चढ़ी वियो। पर असांजे जेका इक़्तिदार धणी आहिनि उन्हनि जो इन तरफ़ ध्यानु न आहे, उन्हनि जी तवजा न आहे, शायदि उनजी जेका तरजीहात आहे उहा कुझु बि आहे। छो जेको आहे त जेके इदारा मौजूदु आहिनि उहे न पिया रोकनि? छा सूरत हाल आहे सिंध जे नंढनि वॾनि शहरनि जी, उनजो जाइज़ो वठंदासीं। असांखे जेको आहे त वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे असगर खाणोटी साहिबु आहिनि, असांजा हैदराबाद जा रिपोर्टर आहिनि। लाला कादिर भुट्टो साहिबु आहिनि, असांजा ॾरकी जा रिपोर्टर आहिनि। उन सां गॾु कुझु देरि में असांखे जॉइन कंदा परवेज़ अबड़ो साहिबु जेकाबाद जा रिपोर्टर आहिनि। हारून गोपांग साहिबु असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे, असांजा बदीन जा रिपोर्टर आहिनि। शाहिद ख़ासकेली साहिबु आहिनि, असांजा मीरपुर ख़ास जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी साथियुनि जी महिरबानी। शाहिद साहिबु, तमामु जेको आहे त मीरपुर ख़ासि तमामु वॾो जेको आहे त डिवीज़न आहे, उन में छा सूरत हाल आहे? मजमूई तौर ते सिंध जे नंढनि वॾनि शहरनि अंदरि हाणे त ॻोठनि में बि जेको आहे आइस ही ख़तरनाक जेको नशो आहे उनजो विकिरो जारी आहे। मीरपुर ख़ासि जो अगरि पाण ज़िक्र कयूं त उते छा सूरत हाल आहे? सॼी सिंध जी आहे। मीरपुर ख़ासि पाण जेको आहे उहो मंशियात जे हिन वक़्तु जेको आहे उहो घेरे में आहे। मीरपुर ख़ासि सिंध जो जेको आहे उहो पाण ईअं चऊं त सॼे मुल्क जो जेको आहे उहो पुछड़ी वारी जेका आहे हिकिड़ी डिवीज़न आहे, डेल्टा सां पोइ हुनजो जेको आहे उहो वेझो तालुक़ु रहे थो। त हिते गुज़िरियल तक़रीबन को 10 खां 15 सालनि खां वठी जेको नशो आहे उन्हनि में त जेके असां वटि मेनपुड़ी, गुटको ऐं इहो शुरू में जेको आहे उहो तमामु घणो जेको हलंदो, हुनजूं तमामु घणियूं जेके आहिनि फैक्ट्रियूं उन्हनि जे ख़िलाफ़ जेके आहिनि तमामु घणा जेके आहिनि उहे ऑपरेशन थिया। पर अञा ताईं उहे शयूं जेके आहिनि उहे रुकिजी न आहिनि सघियूं। ऐं जेकॾहिं हिकिड़े हंधि कंहिं फैक्ट्रीअ ते को छापो लॻे थो त वरी ॿिए हंधि उहो जेको मालिक वञी उनखे वञी शिफ्ट करे थो छॾे, वरी उतां उनजी जेका आहे उहा सप्लाई सॼी सिंध मीरपुर ख़ासि डिवीज़न में, मीरपुर ख़ासि न रुगो मीरपुर ख़ासि ज़िलो पर उन खां अलावा उमरकोट ऐं थरपारकर में जेका आहे उनजी सप्लाई थिए थी। थरपारकर जहिड़ो जेको ज़िलो हो जेको अॻु में इन क़िस्म जा जेके नशा न हुआ, आम माण्हू जेके आहिनि उहो सिगरेट बि तमामु जेको आहे उहो न वणे बराबरि जेको आहे उनजो वाइपो हूंदो। पर हाणे उते जेको मेनपुड़ी ऐं गुटके जो वाइपो ईअं वधियो आहे जीअं असां वटि कंहिं दौर में जेको आहे उहो बदीन ऐं छटो ऐं सिजावल वारनि इलाइक़नि में जेको आहे उहो जीअं वाइपो हो वधियो हो, ईअं हिते बि वधियल आहे। हाणे त जेको आहे उहो क्रिस्टल, मावा ऐं उन खां अलावा वेड ऐं ॿियो जेके मुख़्तलिफ़ जेके नशा अची विया आहिनि उन्हनि जेका आहे उहो नौजवाननि जी जेका आहे उहा तबाही करे छॾी आहे। ऐं न रुगो नौजवान पर हाणे इन जो जेको विकिरो आहे उनजो जेको टारगेट आहे उहो स्पेशली स्कूलनि खे, जेके हाई स्कूल आहिनि, उन खां अलावा कॉलेजिस आहिनि, मिडिल स्कूल आहिनि, यूनिवर्सिटियूं आहिनि,
उन्हनि खे बणायो पियो वञे, उते शागिर्दनि जी खे जेके आहिनि इन क़िस्म जी जेके शयुनि जो जेको आहे उहो वाइबो थिए थो। ख़ुदि मीरपुर ख़ास नरगो शहर, पर ॿहिराड़ियुनि में हुनजो जेको आहे उहो खुलेआम विकिरो थिए थो ऐं पुलिस खे हिन जी सॼी जेका आहे उहा ख़बर आहे। ऐं जेतोणीकि पुलिस इहो चवंदी रही आहे त इहे सभई शयूं जेके आहिनि उहे ॿाहिरां अचनि थियूं। हालांकि जेकॾहिं मीरपुर ख़ास में ॾिजे त मीरपुर ख़ास जे अंदरि 19 थाणा आहिनि, उन्हनि जो जेके पुलिस पोस्टूं चेक पोस्टुनि जो तइदाद जेको आहे उहो 29 आहे। मतिलबु त जिथां किथां जेकॾहिं मीरपुर ख़ास में जेकॾहिं असां कंडेल लयार खां अचूं, सांगड़ खां अचूं, उमरकोट खां अचूं, बदीन खां अचूं ऐं हैदराबाद खां अचूं, किथां बि अचूं त चेक पोस्टूं जिथे किथे मौजूदु आहिनि। पर उन बावजूद बि इहे सभई शइ जेके नशो जेको आहे उहो हिते पहुचे थो। आमतौर ते जेका आहे उहो थोरी घणी जेका आहे उहा कार्रवाई थिए थी। मिसाल तौर ते केबिन ते वञी छापो कयो, उतां जेको आहे उहो हिकिड़ो पैकेट जेको आहे उहो पुड़ी हथु करे थी वठिजे। ऐं जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे हिननि जा जेके चपकल शइ मुख़्तलिफ़ जेके मंशात जा जेके डीलर आहिनि उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते माण्हुनि खे जेको आहे हिकिड़ा माण्हू जेके छॾे बि वञनि था इन मंशात जो कमु विकिरो करण जो कमु, त उन्हनि खे ॿीहर जेको आहे उहो ॿधाए वरी उन्हनि खे चयो थो वञे त तव्हां हिन कारोबार सां लाॻीतो हलो, पुलिस बि उन्हनि माण्हुनि जी जेका आहे उहा भंगार वहे थी। सही। त अहिड़े तरीक़े सां पैसे ॾे तेजी जेका आहे उहा तमामु घणी जेका आहे उहा फरावानी हले थी। ॿ टे दफ़ा जेके आहिनि उहे ट्रकूं पिणु पकड़ियूं आहिनि, पर अञा ताईं मीरपुर ख़ास में इहा मंशात जेका आहे उहा रुकिजी न आहे सघी। ठीकु आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। मजमूई तौर ते उन्हनि इलाइक़नि में सिर्फ़ु हिकिड़ा जेके नाले मातर नंढा जेके दुकानदार आहिनि उन्हनि खे खाना पूरी करण जे लाइ पंहिंजी कारकर्दगी को महीने अधु में हिकिड़ो केस ॾेखारण जे लाइ कई पई वञे, पर मजमूई तौरु जेके वॾा डीलर आहिनि, जेके चेक पोस्टूं आहिनि जितां रोकणु घुरिजे, सरहदी चेक पोस्टूं आहिनि, उन्हनि हंधनि तां न पियो रोकियो वञे। ऐं नतीजो इहो निकिरे पियो त हीअ जेका ख़तरनाक नशा आहिनि उहे असांजे शहरनि खे त वकोड़े चुका आहिनि, पर हाणे असांजे जेके ॿाहिराड़ियुनि वारा इलाइक़ा आहिनि उते बि जेको आहे त हीअ मंशियात जो जेको विकिरो आहे उहो सरेआम जारी आहे। ठीकु आहे शाह साहिबु, तव्हांजी महिरबानी। अच्छा हारून साहिबु, तव्हां ॾींदुसि बदीन भी तमामु जेको आहे त जेको ज़िलो आहे उन में हीअ जेके ख़तरनाक क़िस्म जा जेके नशा आहिनि उन्हनि जो जेको विकिरो आहे उहो जारी आहे। उतां जी जेका पुलिस आहे, एंटी नार्कोटिक्स आहे, हीअ जेके इदारा आहिनि जंहिंजो इहो कमु आहे त हे शयुनि खे रोकियो वञे, उहे छा पई करे, छा सूरत हाल आहे जेको आहे त बदीन ज़िले अंदरि? जी त बदीन ज़िले जी बि उहा साॻी सूरत हाल आहे जेका पूरी सिंध जी आहे। अॼु तव्हां जेको आहे इंतिहाई अहम इशू ते ॻाल्हायो आहे त नशेआवर शयूं हाणे जेको बि मंशात जेके चइजे त उहो मंशात हाणे मंशात जो जेको आहे कारोबार थी वियो आहे। हिते माण्हू बाक़ाइदे हिकिड़ी सनत वारी सूरत हाल अख़्तियार करे वई आहे। चङा भला माण्हू उन मंशात मां जेको आहे करोड़पति थी विया आहिनि, त उनजी रोकथाम जे लाइ कोई जेको आहे कदम नथो खजे। नार्कोटिक्स जी तव्हां ॻाल्हि था कयो त नार्कोटिक्स जो इन में 5% बि किरदारु न आहे मंशात खे रोकण जे लाइ। तव्हांखे बदीन जे शहर 5 तहलका आहिनि, असांजा 18 शहर आहिनि, उन्हनि जे तव्हांखे हर घटीअ में, गलीअ में, बाज़ार में जेको आहे तव्हांखे मंशात सरेआम ऐं आसानीअ सां ईज़ी अप्रोच सां तव्हांखे मेन पुड़ियूं मिली वेंदियूं, गुटको मिली थो वञे, आइस मिली थी वञे, चर्स मिली थी वञे, शराब त उअं ई उन ते का बंदिश कोन्हे, रोडनि ते ई उन्हनि जा शॉप खुलिया पिया आहिनि ऐं होम डिलीवरी आहे। वॾी ॻाल्हि इहा थी आहे त होम डिलीवरी थी वई आहे, भई तव्हां फ़ोन कयो त तव्हांखे माना घर वेठे उहे शयूं पहुची थियूं वञनि। त असां वटि जेको आहे वॾे खां वॾो हाणे बदीन जे माण्हुनि इहो ज़हन ठाहियो आहे त ॿी मंशात खे तव्हां भले छॾे ॾियो, पर महिरबानी करे आइस खे जेको आहे बंदि करायो, छाकाणि त आइस तमामु बदीन ज़िले में, बदीन जे मुख़्तलिफ़ शहरनि में थी वई आहे। लॻभॻि जेको आहे गुज़िरियल साल जेको आहे उन में जेको आहे 15 खां 20 जेके आहिनि नौजवान असांजा आइस में जेके आहिनि उहे तड़पी जेको आहे उहो फोत थी विया आहिनि ऐं चङनि भलनि माण्हुनि जा घर जेके आहिनि उजड़ी विया आहिनि। जेका बदीन पुलिस आहे उनजो जेको किरदारु ॾिसिजे त उनजो पको किरदारु उनखे रोकण जे लाइ को ख़ासि न आहे। मेन डीलर जेको आहे, जेको मंशात आणे थो असांखां, जेको बदीन में मंशात जेका पहुचे थी उहा कराची रूट तां अचे थी, कराची, पोइ ठठो, पोइ सिजावल, पोइ बदीन उहा पहुचे थी। ऐं उन खे रोकण जे लाइ का बि अहिड़ी नज़र नथी अचे जेका कमी आई हुजे, ॾींहों ॾींहुं वधे पई ऐं बार बार वधे पई। बदीन जो अहिड़ो को बि माण्हू शहर असां वटि न रहियो आहे
जंहिंमें मंशियात जे ख़िलाफ़ एहतजाज न थियो हुजे। हर शहर में शहरियुनि, वापारियुनि, वकीलनि, एसआई जो, असांजो पीपल्स पार्टीअ जो ज़िले जो सदर ऐं ज़िले काउंसिल जो चेयरमैन आहे ऐं डिप्टी कमिश्नर बदीन ऐं एसपी ख़ुदि बदीन हिकिड़ी मंशियात जे ख़िलाफ़ रैली कढी वई। सही। हाणे जेको बि को मिनिस्टर अचे थो ऐं को मिनिस्टर अचे थो खुली कचहरी करे थो या पब्लिक गैदरिंग थिए थी, उते बदीन जा माण्हू उथी बि पहिरियों मुतालबो इहो था कंदा आहिनि, कुझु न खपे, महिरबानी करे बदीन ज़िले मां जेका आहे मंशियात ख़तमु करायो। सैयद नासिर शाह जेको बलदियाती मिनिस्टर आहे, सीनियर मिनिस्टर बि आहे, उहो हिते बदीन आयो, जे खुली कचहरी कई, माण्हुनि रड़ियूं कयूं, माण्हुनि मुतालबो कयो, जंहिंखां पोइ हुन उते वेठल एसएसपी बदीन खे इहो हुकुमनामो जारी कयो त 1 हफ़्ते जे अंदरि मंशियात बंदि करे मूंखे रिपोर्ट ॾिनी वञे। लेकिन उनजे वञण खां पोइ बि मंशियात वधी ज़रूरु हूंदी पर घटी न आहे। अफ़सोस जो मक़ाम इहो आहे। अच्छा, ये बिल्कुलु इहा गुफ़्तगू मां बि ॿुधी हुई, उतां जो मक़ामी MP हुयो, उन एहतजाज कयो त SSP जेको आहे सॼे मामले में इन्वॉल्व आहे। उन खां पोइ साईं नासिर शाह चयो त SSP खे चवां थो त हीउ मामिलो ख़तमु कराए, ॿी सूरत मुंहिंजे ख़िलाफ़ एक्शन थींदो। ही यकीन दयानी उन खां पोइ का घटिताई आई आहे या सिलसिलो ईअं जीअं जो तीअं जारी आहे? सिलसिलो ईअं ई जारी आहे। उन पंहिंजो नासिर शाह वारी कचहरी खां पोइ, खुली कचहरी खां पोइ इहो थियो त 4-5 ॾींहं जेका आहे वठ पकड़ शुरू थी ऐं कुझु FIRूं कटियूं ऐं नंढा नंढा जेके उन जाइ ते विकिरो कंदड़ माण्हू आहे या वापराईंदड़ माण्हू, सही, उन्हनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि ते जेको आहे केस दाख़िल कया विया। लेकिन मेन डीलर जेके जेका करोड़नि जी मंशियात बदीन ज़िले में अचे थी, विकिरो थिए थी, ऐं उहा न शइ थिए। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त शहर न बताइनि असांजो को बदीन ज़िले जो, सिंध जे ॿियनि शहरनि जी मंशियात खां न बतो आहे, पर असांजूं जेके ॿाराड़ियूं मंशियात खां पाक हुयूं, इन खां परे हुयूं, त हाणे मंशियात जो सॼो जेको आहे पलटो उन पासे थी वियो आहे। ॿाराड़ियुनि में मंशियात अचे थी, थमिजे थी, वॾियूं गाॾियूं जेके खणी मंशियात खे अचनि थियूं, ॿाराड़ियुनि जे ॻोठनि में अचनि थियूं। हाणे जेके असांजा अॻूणा माज़ी जा जेके मशहूरु चोर हुआ, बकरी चोर, रिढ चोर ऐं जेके आहिनि जानवरनि जा जेके चोर आहे, उन्हनि उहे चोरियूं छॾे उन्हनि मंशियात जो कारोबार अपनायो आहे पुलिस सां गॾिजी करे। ऐं पुलिस हिन में शामिल आहे। जेकॾहिं पुलिस शामिल न हुजे त उहा मंशियात नथी रुकिजी सघे। पुलिस जेका आहे उन में शामिल आहे, मंथलियूं वठे थी, ऐं जंहिंजे करे मंशियात न रुकी आहे। ऐं ॿाराड़ीअ जा जेके इलाइक़ा आहिनि उते तव्हांखे ठरे जूं फैक्ट्रियूं त मिलंदियूं, पर हाणे उते आइस, चर्स ऐं इन जो आम इस्तेमालु आहे। जीअं माण्हू कंहिं होटल ते वेही चांहि जो डुक पिए थो, ईअं मंशियात आम सहूलियत सां, आसानी सां मिले थी, न को डपु आहे उन्हनि क्रिमिनल माण्हुनि खे। हाणे इहा हिकिड़ी साज़िश जेका सिंध जे नौजवाननि लाइ थिए पई, त सिंध जो नौजवान ऐं जेके आहिनि तव्हांजा सुठी साख रखंदड़ माण्हू, वापारी, वकील या डॉक्टर, उन्हनि जो औलाद जेको आहे उहो नशो जेको आहे वापराइणु शुरू करे छॾींदा आहिनि, जेके वीड चइजे थो, जेको लिक्विड में मिले थो, मुख़्तलिफ़ शॉपिंग मॉल में मिले थो, वॾियुनि केबिननि ते मिले थो, उहो नौजवान वापराइनि था, आइस वापराइनि था, चर्स ऐं मेन पुड़ियूं, गुटको ऐं अलाए कहिड़ा कहिड़ा उन्हनि जा क़िस्म अची विया आहिनि, जंहिंजे करे माण्हू इलाही परेशानी आहे। माण्हू ॾाढा परेशान आहिनि बदीन ज़िले जा। त हीअ मंशियात इन ज़िले खे तबाह कंदी, नौजवाननि खे तबाह कंदी। नौजवान नसल जेको आहे उनजी रोकथाम जे लाइ कोई जेको आहे काराइतो क़दम खणिजे, उहो न खॼी रहियो। बिल्कुलु ईअं आहे। अच्छा, वॾी अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त उतां मक़ामी सिटिंग MPA, उहो हुकूमती जमात जे MPA एहतजाज कयो त SSP सॼे मामले में इन्वॉल्व आहे। उन खां पोइ खुलियल कचहरी थी, उते जेको आहे सूबाई वज़ीर यकीन दयानी करायो, पर तंहिं बावजूद बि बदीन ज़िले अंदरि जेका ही मंशियात जो विकिरो आहे उन में का घटिताई न आई आहे, पर ॾींहों ॾींहुं उन में इज़ाफ़ो अचे पियो। नौजवान नसल तबाह थिए पई ऐं मजमूई तौर ते सॼे सिंध जी सूरत हाल साॻी आहे। ॻोठनि ॿाराड़ियुनि में जेको मंशियात जो विकिरो आहे उहो जारी आहे। रुकंदासीं जेको आहे त जकाबाद सरहदी ज़िलो आहे, बलूचिस्तान जो बॉर्डर उतां मिले पियो, उन ज़िले जी छा सूरत हाल आहे, उते पुलिस जो कहिड़ो किरदारु आहे, उतां जेके मंशियात जे रोकथाम जे लाइ इदारा मौजूदु आहिनि उहे पंहिंजो प्रॉपर कमु कनि पिया न पिया कनि, परवेज़ साहिब छा सूरत हाल आहे जकाबाद जी? साईं परवेज़ साहिब, मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे? साईं ठीकु आहे, शायदि नेटवर्क जो इशू आहे। जी जी बिल्कुलु अचे थो। ठीकु आहे, कंटिन्यू कयो परवेज़ साहिब।
जी सुभान साईं, ही माण्हुनि जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, ख़सूसन नौजवान नस्ल जो। हिन इशू खे तव्हां खणी इहो वॾो हिकिड़ो सवाब जो कमु बि कयो अथव, ऐं जेको आहे सो असांजा इक़्तिदार घणी जेके आहिनि उन्हनि ताईं बि आवाज़ पहुचे त इंसाननि जी ज़िंदगियुनि सां खेॾियो पियो वञे। किरोड़े अरबिया रुपया जेके कमाइनि था उहे हाणे आइस जेको नशेवर आहे, या आइस में सभ खां वधीक नुक़सानदेह शइ आहे। बिल्कुलु ईअं आहे। आइस पीअंदड़ जेके नौजवान आहिनि, हाणे त औरतूं बि आइस खे वापराइनि थियूं। उहे ईअं सम्झो त न हिन दुनिया में न हुन दुनिया में, न आख़िर उहे इहा आइस जो नशो पी पी, हीरोइन जो नशो पी पी, आख़िर उन्हनि जी इहा थिए थी त वञी तड़पी तड़पी इस्पतालुनि में पहुनि था, उतां लालाज थी करे उन्हनि जा वारिस लाश खणी अचनि था। जेकबाद में जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं, जेकबाद मां सिर्फ़ु जेकबाद सिटी ऐं तालके जी ॻाल्हि कयां सिर्फ़ु, त मूं जेके अंदरि थर वरिता त हिन वक़्त ताईं जेके आहिनि सो 50 खनि नौजवान इन ई मौतमार नशे जे वर चढ़िया, जेके आइस पीअंदड़ हुआ, हीरोइन बि वापराईंदा हुया, आइस बि वापराईंदा हुया। त हाणे ही जेके इक़्तिदार घणी आहिनि, इहो उन्हनि खे सोचणु घुरिजे, ही सरेआम जेकी आइस घिटियुनि में, चौराहनि ते ऐं गंद जे ढेरनि ते वेही आइस वापराई वञे थी, पर जेके बर्गर फैमिलियुनि जा छोकिरा आहिनि उहे बि आइस वापराइनि था। आइस नशो जेको आहे सो इंतिहाई माण्हू खे बुरे हाल में करे छॾे थो, हीरोइन खां बि वधीक बदतरीन नशो आहे। त हाणे असां सां जेको बॉर्डर आहे बलोचिस्तान जो, जेको असां सां मिले थो कश्मीर वारी साइड खां बि त जेकबाबाद वारी साइड खां बि, बिल्कुलु, त उतां जेको आहे सो जेके बॉर्डर ते चौकियूं क़ाइम आहिनि जेकबाबाद ज़िले में, जेसि ताईं उते कंट्रोल न थींदो, छाकाणि त हे जेकी आइस आहे, चर्स आहे, अफीम आहे ऐं हीरोइन आहे, इहो सॼो बलोचिस्तान खां, इहो अफगानिस्तान खां थींदो बलोचिस्तान जे थ्रू बलोचिस्तान जूं सवें चौकियूं क्रॉस कंदो, उहो जेकबाबाद ज़िले में दाख़िल थिए थो, जितां पोइ पूरी सिंध में इहो वञे थो। त हाणे ही जेके इक़्तिदार खणी आहिनि, इहो उन्हनि खे सोचणु घुरिजे, हितां जे चूंडियल नुमाइंदे अॼु ॾींहुं ताईं कंहिं बि असेंबली में इन मौतमार नशनि आवर शयुनि जे ख़िलाफ़ आवाज़ न आहे उथारियो। न ई जेको आहे सो जेके इन में अहम माण्हू आहिनि जिन खे रब साईं ॾिए थो, या हिते वापारी तंज़ीमूं आहिनि, या जेके ॿियूं सियासी तंज़ीमूं आहिनि, इन ते हिकु मुतहरिक क़िस्म जी तहरीक न आहे हली, एहतजाज न आहे थियो। वक़्तनि ब वक़्तनि नौजवान कुझु एहतजाज कनि था, बाक़ी जेको आहे सो इन मौतमार नशे जे हवाले सां जेको सरेआम हिकिड़ो थिए थो, इन्हनि में हथु नथो विधो वञे। वक़्ती तौर ते जेकॾहिं असां बि प्रोग्राम कयूं था ऐं जेको आहे सो सोशल मीडिया ते बि सही आहे, ठीकु आहे। परवेज़ साहब, तव्हां ॾे नेटवर्क जो इशू आहे, तव्हांजो आवाज़ मूंखे ठीकु न पियो अचे, मां कोशिशि कंदुसि नेटवर्क बहितर थिए, मां तव्हां ॾे वापसि अचां थो। अच्छा, लाला कादिर साहब, तव्हां ॾे ईंदुसि। घोटकी में गुज़िरियल ॾींहुं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जेको आहे आइस जेको आहे त इस्तेमालु कंदड़ नौजवान अबल मीरबहर, उहो जेको आहे त फौत थी वियो। तमामु ख़ूबसूरत नौजवान, सुहिणो नौजवान, उहो हिन ख़तरनाक नशे जे वर चढ़ी वियो, दोस्तनि जी सोबत में ख़राबु थियो। छा सूरत हाल आहे? घोटकी त तमामु मालदार ज़िलो आहे, रोज़गार जा ज़रिया बि आहिनि, त पोइ आख़िर नौजवान हिन मंशियात वारे पासे घणो लाड़ो छो आहे, ऐं आख़िर जेके इदारा आहिनि उहे छा पिया कनि साईं? जी बिल्कुलु सुभान साहब, ॾहरकी में बि जेके दोस्तनि ॿुधायो, जीअं सिंध जे ॿियनि इलाइक़नि ऐं शहरनि में मंशियात जो जेको विकिरो आम वापो हले थो पियो, मां तव्हांखे हितां जी थोरी इहा सूरत हाल ॿुधायां त ही जेको नौजवान मीरबार नौजवान इन खे जेको आहे उते माना मंशियात ते आइस ते जेको आहे लाथो पियो। आइस जो जेको धंधो आहे घोटकी डिस्ट्रिक्ट में मां सम्झां थो पियो त तमामु घणो आहे ॿियनि बनिस्बत ॿियनि इलाइक़नि जे, इन करे जो हिते बहराड़ी आहे, बहराड़ी जेके डिज़र्ट जा एरिया आहिनि, हिकिड़ो असांखे हिते बेरूटा ॻोठ करे जेको आहे सॾियो वेंदो आहे, अॻूणे MP शहरियार शहर जो पंहिंजो ॻोठ आहे, उन सां गॾु जेको आहे 1 किलोमीटर ते सूली होटल इलाइक़ो जेको आहे उते आहे। उते आइस जेको विकिरो थिए थो पियो, डिस्ट्रिक्ट जे सभिनी इलाइक़नि खां सभ खां वधीक उते जेको आइस विकिरो कयो पियो वञे, ऐं उतां जा माण्हू जेके आहिनि उतां जी जेको आहे ॿोली जे हिसाब सां इन नशे खे जाॻो करे छॾनि था पिया, जाॻो नशो। ऐं ॿियो त ॾहरकी सिटी में जेको आहे हिन वक़्तु ॾहरकी में
पंज खां मथे जेके आहिनि मंशियात जा वॾा जेके आहिनि अॾा हलनि था पिया। हिकिड़ो ॾेहरकी शहर जी जुम कॉलोनी जेको एग्रो फर्टिलाइज़र एशिया जी वॾे में वॾी फैक्ट्री आहे उन जे भर में आहे। उतां खां जेको आहे वॾा मंशियात फिरोश जेके आहिनि उते उन्हनि जो अॾो आहे। बाक़ाइदा पुलिस ऐं एक्साइज़ जेके आहिनि डिपार्टमेंट तोड़े जो ॿिया इदारा जेके आहिनि उन्हनि खां भत्तो वठनि था पिया। DSP जो जेको आहे भत्तो जेको आहे उन अॾे हिकिड़े अॾे ते सिर्फ़ु 30,000 मुक़ररु आहे। ॾेहरकी थाणे जो अलहदा आहे, घोटकी में बि ईअं आहे ऐं मीरपुर माथेलो में भोसदार बिरादरी ते काफ़ी अरसो अॻु में तव्हां ॿुधो हूंदो त वॾो ऑपरेशन थियो हुयो। उतां जे जेको आहे रेलवे स्टेशन आहे उतां समय जेके आहिनि कार्टन शराब जा ऐं जेको आहे चर्स ऐं अफीम जेको आहे पंजाब बि वञे थो पियो ऐं हेॾे बि अचे था, सिंध में दाख़िल थिए थो। हिन वक़्त ताईं केतिरे अरसे खां वठी करे का बि जेको आहे एक्साइज़ खाते वारनि का बि कार्रवाई न कई आहे। ऐं उते जेको आहे ॿियनि इदारनि जूं बि चेक पोस्टूं आहिनि, पोइ बि इन मिक़दार में जेको आहे नशो बलोचिस्तान ऐं जेको आहे KPK ऐं पंजाब मां जेको हिते दाख़िल थिए थो पियो उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे का बि कार्रवाई नथी थिए पई। ऐं वॾे वॾे मिक़दार में जेको आहे माण्हू जेके आहिनि ॿाहिरां आणनि था पिया। आइस जेको आहे शहर जे 8 जॻहनि ते हाणे त हिते औरतूं जेके आहिनि न जेको आहे शहर जे सिनेमा रोड आहे उन ॿियनि इलाइक़नि में उते औरतूं विकिरो कनि थियूं पियूं ऐं पुलिस अहलकार उतां जेके आहिनि डेली बेसिस ते जेको आहिनि मंशियात वारनि खां जेके आहिनि उगाड़ी कनि था पिया। ऐं जेके काफ़ी जेके अॾा आहिनि उहे उन्हनि में भाङे वहिंवार आहिनि, हिसो आहे पुलिस अहलकारनि जो ऐं बाअसर माण्हुनि जो। ऐं ॿाहिराड़ियुनि में छा थो थिए पियो त उते जेके आहिनि उतां जा जेके नंढा वॾेरा आहिनि उहे पंहिंजी सरपरस्ती में इहो सॼो समूरो जेको मंशियात आहे उहो विकिरो कराइनि था, जंहिंजे नतीजे में जीअं ही नौजवान जेको आहे इन आइस जे नशे में जेको आहे फौत थी वियो। ईअं केतिरा ई जेके आहिनि उहे हीरोइन आहे या आइस आहे या ॿिया जेके आहिनि उहे वापराईंदड़ नौजवान आहिनि उहे जेके आहिनि घिटियुनि में रुलंदा था वतन इन मंशियात जे करे। ऐं ॿाहिराड़ियुनि में जेके आहिनि ॿाहिराड़ी जा दोस्त असांखे ॿुधाइनि पिया त जेके चोर आहिनि या धाड़ेल आहिनि या चोरियूं कनि था पिया उहे इहो आइस ज़्यादा उहो वापराइनि था छाकाणि जो उहे जाॻिनि था पिया ऐं हीउ जेको आहे पोइ उनखां बाद में जेको सामान चोरियूं करे करे आणनि था पिया। ऐं इहो सॼो जेको सर्किल आहे इहो सॼो पुलिस जे ई उन सरपरस्ती में एक्साइज़ खाते जे ई सरपरस्ती में जेको आहे हले थो पियो। बिल्कुलु ईअं लाला कादर साहब, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। इहो मुमकिन ई कोन्हे जेके इदारा इन जी रोकथाम लाइ मौजूदु आहिनि, पुलिस हुजे, एंटी नार्कोटिक्स हुजे, ॿिया इदारा हुजनि, अगरि उहे चाहिनि त इहो नामुमकिन आहे। पर उहो सॼो सिलसिलो कराची खां वठी कश्मीर ताईं पुलिस जी रज़ामंदी खां सवाइ ही चेक पोस्टूं कीअं क्रॉस थियनि थियूं, दुकाननि ते सरेआम शयूं कीअं विकिरो थियनि थियूं, ऐं अगरि पुलिस पंहिंजे पेर ते अचे त मुंहिंजो न आहे ख़्याल त ही रोकराए न सघे ऐं उनमें घटिताई न अची सघे। पर पैसे जे हिर्स में, पैसनि मंथलियुनि जे चकर में हीअ जेका नौजवान नसल आहे, पंहिंजी क़ौम आहे ऐं पंहिंजा जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि खे तबाह कनि पिया। ऐं फिरीगिरी इहे जेके नशा आहिनि तव्हांजे असांजे ॿियनि जे सॼे समाज जे घरनि ताईं अची सघे थो, पर माण्हुनि खे उहो ख़्यालु न आहे। ऐं हैदराबाद बि तमामु वॾो जेको आहे सिंध जो ॿियो नंबर वॾो शहरु आहे, उते जी छा सूरत हाल आहे? असगर खानोटी साहब, हैदराबाद तव्हां मजमूई दोस्तनि जी गुफ़्तगू ॿुधी, जेको आहे घोटकी ज़िलो हुजे, जैकाबाद, बदीन, मीरपुर ख़ास, छा हैदराबाद जी सूरत हाल मुख़्तलिफ़ आहे या उते बि साॻी सूरत हाल आहे? साईं सुभाणे वॾी महिरबानी। सुभाणे सभिनी दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, सभिनी दोस्तनि तमामु बहितरीन तरीक़े सां शयुनि खे तफ़सील सां बयानु कयो आहे त उन सम्झण जी में मदद मिली आहे त सिंध जे अहिड़नि इलाइक़नि में जिते तसवुर बि न हुयो, ख़ासि तौर ते अपर सिंध जे लाइ असां लोअर सिंध में या मिडल सिंध में इहा ॻाल्हि मशहूरु हूंदी हुई त उते सोपारी, पान पराग या पान अहिड़े क़िस्म जो जेको नशो आहे उहो लोअर सिंध में इस्तेमालु थिए थो पर अपर सिंध में न आहे। पर मूंखे अॼु इंतिहाई हैरत थी जेके दोस्तनि ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, ख़ासि तौर ते घोटकी आहे, जैकमाबाद आहे, त उन्हनि ज़िलनि में बि हाणे पान पराग ऐं मैनपुरी जो नशो पखिड़िजी चुको आहे। ऐं हैदराबाद त गुज़िरियल तक़रीबन केतिरनि ई सालनि खां तव्हांखे ख़बर आहे त हैदराबाद शुरूअ खां वठी पान जे हवाले सां मशहूरु हो। पान खां पोइ उहो कन्वर्ट थियो गुटके में, गुटके खां पोइ कन्वर्ट माओ थियो, माओ खां पोइ हाणे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं
इहे जेके पान पराग, सफ़ीना, ज़ेड मेन पुड़ियूं जेके आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में हैदराबाद में तमामु वॾे तइदाद में विकिरो थियनि थियूं ऐं कॾहिं कॾहिं जेकॾहिं पुलिस जी या हुकूमत जी सख़्ती थींदी आहे। तव्हांखे यादि हूंदो त इन हवाले सां सिंध हाई कोर्ट ख़ुदि सुप्रीम कोर्ट बि तमामु घणो एक्शन वरितो ऐं उन ई खां पोइ सिंध हुकूमत कानून साज़ी बि आंदी त जीअं मेन पुड़ीअ खे रोके सघिजे। छाकाणि त जॾहिं इहो आला अदालतुनि में मामिलो हुयो त मेन पुड़ी या गुटको इन्हनि क़िस्म जे नशनि जे ख़िलाफ़ को बि कानून साज़ी थियल न हुई ऐं जंहिंजे करे हुकूमत इहो जवाबु ॼाणाईंदी हुई त उन्हनि अहिड़े क़िस्म जो वापराईंदड़ या नशो विकिणंदड़नि जे ख़िलाफ़ कहिड़े कानून तहत कार्रवाई कई वञे। बिल्कुलु ईअं पोइ अदालतुनि जे हुकुमनि खां पोइ डायरेक्शन्स खां पोइ सिंध असेंबली गुटका एक्ट पास कयो जंहिं तहत मेन पुड़ी ऐं माओ वग़ैरह जे ख़िलाफ़ कानून साज़ी थी ऐं हाणे उन्हनि जे ख़िलाफ़ इहो केस दाख़िल कया वञनि था। पर सूरत हाल इहा आहे त तव्हांखे सुबुह ॻाल्हि ॿुधायां हक़ीक़ी सूरत हाल आहे। पाण ॾिठो त आला अदालतुनि बि नोटिस वरिता, उनजे ख़िलाफ़ कार्रवायूं थियूं ऐं असां वटि ख़ुदि हिते मिसाल मौजूदु आहिनि। ऐं हैदराबाद में ॿिनि टिनि SSP जा जेके समूरनि थाणनि जे SHOs खे पंहिंजे ऑफिस में घुराए क़ुर शरीफ़ रखी उन्हनि खां हल्फ़िया बयानु वरितो वियो त केर बि पुलिस ऑफिसर मेन पुड़ी गुटके जो धंधो न कंदो, न ई उनजी सरपरस्ती कंदो ऐं न ई अहिड़े क़िस्म जे समाजी बुराइनि में शामिलु थींदो। पर उन खां पोइ बि इहो हैदराबाद में रुकिजी न सघियो। सही। ऐं हिन वक़्तु ताज़ो हैदराबाद रीजन में मटियारी ज़िले में जेको SSP राव साहब आयो आहे उन पिणु अहिड़ी हिकिड़ी एक्टिविटी कई जो समूरनि SHOs ते सख़्ती कई, पर उन जे बावजूद बि उते बि इहे रिपोर्टूं आहिनि त रुकिजी न सघियो आहे। उन खां अॻु हिकु महीनो अॻु हैदराबाद में हिकु गैर सियासी गैर सरकारी तनज़ीम पारां ओरल कैंसर जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम थियो जंहिंमें 9 डिवीज़न जा SSP हुया, ख़ुदि DIG साहब हुयो ऐं उन DIG उन सेमिनार अटेंड करण खां पोइ जेको उते हुयो ॿुधायो वियो त गुटको माओ खाइण सां ओरल कैंसर कीअं माण्हुनि खे वात खां ज़िबान खां दाख़िल थिए थी ऐं उहे इंसानी ऐं जाननि जहिड़ी केतिरे नुक़सान करा। उते अहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ ऐं फिल्मूं रिपोर्टूं ॾेखारियूं हुयूं। जंहिंखां पोइ DIG उन सेमिनार खां पोइ जीअं वापसि आयो पंहिंजे ऑफिस में समूरनि SSPs खे डायरेक्शन्स ॾिनई त उते अचो ऐं उते उन्हनि खां जो उते DIG ऑफिस जे ज़रिए जो चवणो आहे त DIG जीअं ई पंहिंजे ऑफिस में पहुतो समूरनि SSPs खां हल्फ़ वरितो त अहिड़े क़िस्म जो जेको मंशियात आहे उन्हनि जी सरपरस्ती न कई वेंदी, पर अहिड़ो कारोबार कंदड़नि जे ख़िलाफ़ सख़्तु एक्शन कयो वेंदो। पर उनखे महीनो गुज़री चुको आहे पर अञा ताईं असां किथे बि अहिड़े क़िस्म जो ख़ुदि हैदराबाद या आसपास जे कंहिं बि ज़िले में को एक्शन न ॾिठो आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त अॻूणो अॻूणो IG गुलाम नबी मेमण साहब हिकिड़ी सॼी सिंध जे हवाले सां हिकिड़ी ख़ुसूसी टीम ठाही हुई त उहा सरप्राइज़ छापा हणंदी सॼी सिंध में। सही। उन्हनि जो किथे बि को दाइरो न आहे त हिकु ज़िले में या ॿिए ज़िले में, पर सॼी सिंध में उन्हनि खे टास्क ॾिनो हुयो, पर उन बेख़ुसूसी टीम बि किथे बि को न ॾिनो। सुवाल हीअ आहे जेको मुंहिंजे नज़र में आहे, वरी दोस्त उहा पंहिंजी राय ॾींदा, त जेकॾहिं हिन लानत खे ख़तमु करिणो आहे त उन में सियासत खे इन्वॉल्व थियणो पवंदो। सियासत मतिलबु जेका हींअर रूलिंग पार्टी आहे, हुकूमत आहे, हुकूमत जेकॾहिं फ़ैसिलो करे त अहिड़े क़िस्म जी मंशियात ते हर सूरत में क़ाबू पाइणो आहे त मां तव्हांखे गारंटी थो ॾियां त असगर साहब कुझु टाइम पहिरियां असेंबली फ्लोर ते इहो वॾे वाक़े चयो वियो त सदर आसिफ अली ज़रदारी साहब इन सॼे मामले ते स्टैंड वरितो आहे, उनखां पोइ कानून साज़ी थी ऐं एक्ट हिकिड़ो ठाहियो वियो ऐं इहो चयो वियो त स्कूलनि में अंदरि ॿारनि जूं टेस्टूं थींदियूं, सभु कुझु थींदो। थोरे ॾींहंनि ताईं चुरपुर नज़र आई ऐं उनखां पोइ वरी साॻियो मामिलो जीअं जो तीअं वरी शुरू आहे, कार्रवाई न थी सघी आहे का। मां इहो त चाहियां त मतिलबु चवणु न, गवर्नमेंट जेकर डिसाइड करे या गवर्नमेंट विल करे त नशे ते पाबंदी आणणी आहे ऐं उन ते आइस समेत कंहिं बि क़िस्म जी जेका मंशियात आहे सिंध में उन ते हर क़िस्म जी पाबंदी आणणी आहे। पर असां वटि प्रैक्टिकली आहे त असेंबली जे फ्लोर ते त इहे ॻाल्हियूं थियनि थियूं, पर पुलिस अमलदारनि जूं एक्साइज़ में पोस्टिंग कीअं थियूं थियनि, पोस्टिंगूं विकिरो थियूं थियनि, पोस्टिंगूं पैसनि ते मिलनि थियूं। हाणे जॾहिं पोस्टूं विकिरो थींदियूं, पोस्टूं पैसनि ते वेंदियूं त पोइ तव्हां उन अमलदार उन ऑफिसर खां कहिड़े तरीक़े सां पुछाणो करे सघंदव?
कीअं तव्हां हुनखे अकाउंटेबल ठाहे सघंदा। अच्छा असगर साहब, ही जेको मामलो हुयो त भई स्कूलनि अंदरि कॉलेज हैदराबाद जामशोर में तमामु घणी यूनिवर्सिटीज़ आहिनि, छा उते इहो जेको ऐलान हो हुकूमती भई शागिर्दनि जूं टेस्टूं थींदियूं उनखे राज़ में रखियो वेंदो, सिर्फ़ु वालदेन खे ॿुधायो वेंदो, अहिड़ी का चुरपुर शुरू थी सघे? बसि यार रुगो ऐलान ई हुयो असेंबली फ्लोर ताईं, ॿुधाइण जे हद ताईं मामलो हुयो? सुभाणे मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे मालूमात में त न आहे त हैदराबाद या जामशोर में तइलीमी इदारनि में कहिड़े क़िस्म जूं टेस्टूं थियूं हुजनि, उन्हनि खे तमामु के मख़फ़ी अंदाज़ में थियूं हुजनि त मूंखे ख़बर न आहे, पर अहिड़े क़िस्म जी का चुरपुर या एक्टिविटी असांजे नज़र मां न गुज़री आहे, न कोई मूंखे मालूमात आहे। ऐं मूंखे श्योर आहे त अहिड़े क़िस्म जी इहो असेंबली जे फ्लोर ते ऐलान थियो, पर अमली तौर ते अहिड़े क़िस्म जो कुझु बि न थियो आहे। ठीकु आहे। आइस जा बि हिकिड़ा वॾे तरीक़ा आहिनि, जेके डीलर आहिनि उहे हैदराबाद में गुज़िरियल कुझु ॾींहं अॻु साइट पुलिस हिकिड़े छापोणी 2 किलो खां वधीक क्रिस्टल आइस हथु कई आहे। त सुवाल आहे त क्रिस्टल आइस हिते आहे ऐं उहे वरी अहिड़े मुनज़िम अंदाज़ सां हुननि जो सेल विकिरो थिए थो जो तव्हां ॿुधी हैरत थींदी तव्हांखे। उन्हनि जो सेल पॉइंट ख़ुदि जेको वापराईंदड़ आहे उहो उन्हनि जो सेलर बि आहे। हुननि जो को सेल जो जेको नेटवर्क आहे उहो को पंहिंजो अलॻि न आहे। फ़र्ज़ु करियो को हिकु माण्हू वापराए थो, उहो हुननि जो सेल्समैन बि आहे, उहो वरी अॻिले खे ताईं पहुचाईंदो, उनखे इन शर्त ते उहा मतिलबु हिकिड़ो डोज़ 2 डोज़ मिलंदा आहिनि त ही डोज़ तुंहिंजो आहे, हाणे ही ॿियो डोज़ वरी फलाणी पॉइंट ते तोसां माण्हू राब्तो कंदो, उते पहुचाइणो आहे। ठीकु आहे। हाणे उहो जेको यूज़ वारो माण्हू आहे उहो ई हुननि जो सेल वारो माण्हू बि आहे, जेको ही माफ़िया कमु करे थी आइस क्रिस्टल वारी। त इहो ॾाढो इंतहाई ख़तरनाक हद ताईं हैदराबाद में गुज़िरियल केतिरनि सालनि खां इहो मुनज़िम माफ़िया आहे जेका कमु करे थी। पुलिस बि दावाऊं करे थी त असां उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कयूं था, पर उन अञा ताईं पुलिस जूं दावाऊं एतिरे हद ताईं इफेक्टिव नज़र नथियूं अचनि जो उन्हनि खे मुकमल तौर ते ख़तमु करे सघियूं हुजनि। ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी असगर खानोटी साहब तव्हांजी, लाला कादिर भुट्टो साहब तव्हांजी महिरबानी, परवेज़ अबड़ो साहब तव्हांजी महिरबानी, हारून गोपांग साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे रिपोर्टर साथियुनि जी गुफ़्तगू ॿुधी आहे, उहो कराची खां वठी कश्मीर ताईं जेके ख़तरनाक जेका मंशियात आहे उनजो विकिरो जारी आहे। पुलिस, एंटी नार्कोटिक्स, उहे इदारा जंहिंजो कमु आहे इहे इन मंशियात जी लानत खे रोकणु, उन्हनि जो सिस्टम मुक़ररु थियल आहे, उन्हनि जो हिसोपती मुक़ररु थियल आहे, रोकण लाइ को मजमूई तौरु नंढी नंढी सतह ते किथे किथे का कॾहिं कॾहिं का कार्रवाई त ॾिसण में अचे थी, पर मजमूई तौरु उहे माफ़ियाज़ ॾींहों ॾींहुं ताक़तवर थियनि पियूं। हुकूमती दावाऊं बेअसर नज़र अचनि थियूं। असेंबली फ्लोर ते कयल ॻाल्हियूं जेको तमामु वॾो जेके मुक़दस ऐवान आहे उनखे चयो वेंदो आहे, पर उते कयल ॻाल्हियुनि ते अमल करण लाइ सरकार तयारु न आहे। ऐं मजमूई तौर ते सॼी सिंध अंदरि ही जेको ज़हर जो कारोबार आहे, ही वॾे वाक़े हले पियो, सरेआम हले पियो, पर हुकूमत, सरकार, पुलिस, रोकथाम वारा इदारा रुगो पंहिंजो हिसो छॾाइण में पूरा आहिनि। ऐं नतीजे तौर ते जेका असांजी नौजवान नसल आहे उहा तबाह थींदी पई वञे। हुकूमत खे घुरिजे, ख़ासि तौर ते कुझु वक़्तु पहिरियां सदर आसिफ अली ज़रदारी साहब वॾे सख़्ती सां सिंध सरकार खे इहा हिदायत कई हुई त हिन जे ख़िलाफ़ु सख़्तु क़दम खयां वञनि। कुझु ॾींहंनि जी चुरपुर नज़र आई ऐं मजमूई तौर ते अॼु सूरत हाल इहा आहे त वरी साॻियो जेको कारोबार आहे उहो वॾे वाक़े हले पियो। सरकार खे, अहले इक़्तिदार खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे त जीअं असांजा जेके नौजवान आहिनि ख़ासि तौर ते इन ज़हर खां बची सघनि। अॼु जे प्रोग्राम ईंदड़ सूमर ते कंहिं ॿिए इशू, कंहिं ॿिए मामले में मुलाक़ात थींदी। तेसि ताईं अल्लाह भाई।